अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों वरी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ज़रूरु ॾिसंदो दोस्तों त हाणे मुराद या रहज़न वारनि मां को हिकिड़ो खून खां हथु ज़रूरु खणंदो। रहज़न वारा त न खणंदा लेकिन मुराद खणंदो, छो त मंसूर खान जी माउ उते वेंदी आहे ऐं मुराद चवंदो मां पंहिंजे खून खां हथु खणां थो ऐं पोइ ॿिया खून बि कूड़ा थी वेंदा। मंसूर खान पोइ जेल मां छुटण जो हुनजो आसिरो, रिहा थियण जो आसिरो मिली वेंदो। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त जुमो जेको आहे उहो बकंदो मंसूर खान वारनि जे मथां, हैदर वारनि जे मथां त मां छोकिरी उन पुॼाए आयो आहियां ऐं उन्हनि इन जे करे छोकिरी घुराई गूंज खे त यानी मंसूर खान प्रेशर ॾेई सघे रहज़न वारनि जे मथां त खून खां हथु खणो, इन जे बदिले में पोइ छोकिरी तव्हांखे वापसि ॾींदोसि। शाहनवाज़ खान उन खे पढ़ाईंदो जुमे खे ऐं जुमो जेको आहे मौलू जी भेंट थी वेंदी आहे जुमे खे, उहा वञी ॿुधाईंदी आहे मौलू वञी जुमे खे शाहनवाज़ खान खे ॿुधाईंदो आहे। अहिड़े हिसाब सां जुमो हथीको थी वेंदो आहे ऐं जो तोते वांगुरु ॿोलींदो आहे। जुमो त बची वेंदो लेकिन मंसूर खान जे करे अञा बाहि भड़काईंदो शाहनवाज़ खान, जीअं रहज़न वारा केस खां हथु न खणनि, जीअं पका थी आहिनि ऐं पका थी आहिनि त मंसूर खान खे फाही अचे। अहिड़े हिसाब सां गेम खेॾी वेंदी आहे ऐं सोडन अली खान खे तमामु जल्द छॾाए वठंदो ऐं मुराद पोइ उन खे अञा माफ़ु करे छॾींदो। माफ़ु त कयो अथई वरी बि उन खे दिलि सां माफ़ु कंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।